हमलन के मुंह तॾहिं ॾेई सघिबो जॾहिं असां पंहिंजी अंदरूनी सूरत हाल बहितर कंदासीं। इंसानी समाज इंसानी जिस्म वांगुरु हूंदो आहे। जेकॾहिं इंसानी जिस्म में अंदरूनी ताक़त हूंदी त बीमारीअ जे हमलनि जो मुक़ाबिलो करे सघंदो। अंदरूनी तौर कमज़ोर हूंदो त बीमारी जे हमलनि ॿाहिरनि जो मुक़ाबिलो न करे सघंदो। इन्हनि सभिनी मुल्की इलाक़ाई ऐं आलमी ताक़तुनि जो मुक़ाबिलो ईअं नथो करे सघिजे जेसि ताईं असांखे पंहिंजूं अंदरूनी सिफ़ूं दुरुस्त करणियूं पवंदियूं ऐं उहे तॾहिं थींदियूं जॾहिं जीअं मुंहिंजे ॿियनि दोस्तनि चयो, स्टेज ते वेठल मौजूद महिमाननि चयो त असां पंहिंजो जाइज़ो वठंदासीं। हाणे बीमारियुनि जो इलाज डॉक्टर तॾहिं कंदा जॾहिं पहिरीं चवनि था त हिन जी तशख़ीस थींदी, टेस्टूं थींदियूं, जाइज़ो वठिबो, बोर्ड वेहंदा त हिन बीमारीअ जो कारण छा आहे, पोइ तशख़ीस थींदी, पोइ हुन जो इलाज थींदो। तहिड़ी तरह सां असां पंहिंजी अंदरूनी सूरत हाल बहितर करण लाइ ज़रूरी आहे त असां हुन जो तनक़ीदी जाइज़ो पंहिंजो वठूं, पंहिंजूं सिफ़ूं बि दुरुस्त कयूं त क़ौमी तहरीक जे नाले में छा छा पियो थिए, जेम्स हेड जे नाले में छा छा पियो थिए। क़ौमी तहरीक जो बुनियाद आहे सॼी दुनिया में ईअं आहे ऐं जेम्स हेड जे सभिनी किताबनि में हर किताब जे सुफ़े ते लिखियो पियो आहे त क़ौमी तहरीक लाज़मी आहे त उहा सेक्युलर हुजणु खपे। सेक्युलर न आहे, उहा क़ौमी तहरीक न आहे। हिते जेम्स हेड जो नालो वठंदड़ पाण खे जेम्स हेड जा सिपाही चवंदड़ मज़हबी इंतिहा पसंद मज़हबी बुनियाद परस्तनि जे पेरनि में वञी सजदा था कनि, इहे कीअं जेम्स हेड जा पोइ लॻ थी था सघनि। भई जेको माण्हू सिंधियुनि खे क़ौम ई नथो मञे, जेम्स हेड सिंध जे क़ौमी तहरीक खे मज़हबी जेका आलमी तहरीक आहे उन जे मुक़ाबले में सॼो उन तनाज़ुर में ॾिनो अथई त जमालुद्दीन अफ़गानी खां वठी सर सैयद अमन खान वारी जेको सोचा त मुस्लमान सभु हिकु क़ौम आहिनि, इहा ई सिंध जे लाइ ज़हर कातिल आहे, जेम्स हेड चयो। पोइ उहे माण्हू जेके जमालुद्दीन अफ़गानी वारी सोच खे अॼु खणी दुनिया में हलनि था, चवनि था सॼी दुनिया जा मुस्लमान हिकु क़ौम आहिनि, सॼी दुनिया ते मुस्लमान जी हाकमियत क़ाइमु कंदासीं ऐं सिंध में उन्हनि जा एजेंट थी जेके कमु कनि था उन्हनि जे मथां जीअं सिंध जा झंडा खणी वञी उन्हनि जे मथां विझनि था, इहे नथा थी सघनि। जेम्स हेड जा पोइ लॻ ख़बरदार थियणो पवंदो असांखे हिननि खां। ऐं मां उन्हनि खे बि ॿुधायां थो त जेम्स हेड कॾहिं बि तइदाद ते न भाड़ियो हो। जेम्स हेड जो फ़िक्र हो सालिह माण्हू खपनि ऐं जेम्स हेड जी जमायत GS हिंद में अञा सालिह कारकुन आहिनि जेके तव्हांजे हिननि मुनाफ़िक़तुनि जो मुक़ाबिलो कंदा, करे रहिया आहिनि, अञा कंदा।